ब्यूरो से वसीम इकबाल जेकाबाद अली मोहम्मद अवामी पार्टी पारां शहर में बिजली जी अतरादू लोड शेडिंग ट्रैपिंग खिलाफ शहीद अल्लाह बख्श उमरो पारक खान दिल मुराद लाशारी ए बिलावल दश्ती काशिफ शेख बाबल लड़ी ए बियन अगवाणी में रैली कजी वई जेका शहर के मुख्तलिफ रस्तन खां थींदी प्रेस क्लब आॾो पहुंची धरणो हयो। उन मौके ते रैली के खिताब कंदे अगवाणनि चयो त जेकाबाद में 52 सेंटीग्रेड गर्मी पिद हुजण बावजूद वापडा जा करप्ट अमलदार बिजली जी गैर एलानियल बदतरीन लोड शेडिंग करे रहा आहिनि, जंहिं करे मरीज़नि समेत आम माण्हू घरनि में तड़पी रहिया आहिनि। बिजलीअ जा बिल बि अदा करियूं था, तंहिं बावजूद बिजली नथी ॾिनी वञे। ट्रैपिंग जे करे लखे रुपयनि जा इलेक्ट्रिक वारा सामान सड़ी वञनि था। असांजो मुतालबो आहे कहर जहिड़ी गर्मी में बिजलीअ जी लोड शेडिंग घटाई वञे। बाबरा जी अतरादू लोड शेडिंग, बाबरा जी अतरादू लोड शेडिंग, बाबरा जी अतरादू लोड शेडिंग, घर भला बिजली ना है जो भला, घर भला बाबरा जी अतरादू लोड शेडिंग, बाबरा जी अतरादू लोड शेडिंग जिंदाबाद, मोहम्मद अवामी पार्टी जिंदाबाद, बाबरा जी अतरादू लोड शेडिंग, बाबरा जी अतरादू लोड शेडिंग, बिजली ना है जो भला।